जय झूलेलाल। प्रकृतिअ जा टे गुण हूंदा अथव: सत्व, रजस, तमस। ही तव्हां टे अखर ज़िंदगीअ भर यादि हुजनि। टे गुण प्रकृतिअ जा: सत्व, रजस, तमस। झूलेलाल जा टे भाउर आहिनि: सोनाराम, भेड़ोराम ऐं संत पगड़। हेॾे प्रभु रामचंद्र हुयो त लंका में टे भाउर हुया: रावण, विभीषण ऐं कुंभकर्ण। कृष्ण भॻवान खे टे मुख्य पत्नियूं हुयूं: रुक्मिणी, सत्यभामा ऐं जांबुवंती। राजा दशरथ खे टे राणियूं हुयूं। तव्हां शिव जो त्रिशूल ॾिसंदव, उन में टे शूल आहिनि। माना तव्हां शिव जा उपासक आहियो तॾहिं बि ही टे आहिनि। कृष्ण जा उपासक आहियो तॾहिं बि ही टे आहिनि। राम जा उपासक आहियो तॾहिं बि ही टे आहिनि। झूलेलाल जा उपासक आहियो तॾहिं बि ही टे आहिनि। त ही टे गुण असां पैदा थियण खां वठी आख़िरी मोमेंट ताईं असांजा इहे गुण प्रदर्शित थींदा रहंदा आहिनि। प्रकृति पंहिंजा गुण ॾेखारींदी रहंदी आहे। ऐं असां ही शरीर जेको आहे, मन जेको आहे, इहो प्रकृतिअ जो हिसो आहे। त प्रकृतिअ जा इहे गुण असांजे व्यवहार में ऑटोमेटिकली ईंदा आहिनि। असांखे उन जे लाइ कोई एफोर्ट करिणो न आहे। पर जॾहिं असांखे वाधारो खपे, जॾहिं असांखे डेवलपमेंट करणी आहे, जॾहिं असांखे परमात्मा जे बारे में ज्ञान मिलाइणो आहे, त पोइ असांखे गुणनि में सुधार करिणो पवंदो, उन में महिनत करणी पवंदी। पर यदि असांखे परमात्मा न खपे, मां सुखी आहियां, मूंखे काई तकलीफ़ न आहे, काई झंझट न आहे, कोई मूंखे डिज़ायर न आहे, कोई मूंखे एंगर न आहे, त पोइ तव्हांखे परमात्मा जी बि ज़रूरत न आहे। पोइ तव्हांखे काई अभ्यास करण जो ज़रूरत न आहे। छाकाणि असांजे अभ्यास जो, हिन सॼी तपस्या जो हिकिड़ो ई उद्देश्य आहे कि असां मस्तु मौज में रहूं, जेतिरा साल रहूं, सुखी रहूं, आनंद में रहूं, शांतीअ में रहूं। इहो मक़सदु आहे। यदि इहो मक़सदु पहिरियों ई पूरो थी वियो, असांखे कुझु बि महिनत करण जी ज़रूरत न आहे। मस्तु मज़े में रहो। त ही जेके गुण आहिनि, इन जो असांखे अभ्यास करणो पवंदो। पर प्रकृति छा आहे ऐं हिन प्रकृति खे वरी हलाइण वारो केरु आहे? हिन टिनि गुणनि खां परे बि कुझु आहे। पहिरियों इहो सम्झूं त प्रकृति छा आहे। हिकदमि सवली माना में, जेको बि इंसान ॾिसे थो, जेको बि ॿुधे थो, जेको बि शइ या व्यक्ति या कुझु बि आइडिया उन जे वीचारनि में अचे थी, उहो भले तव्हां हितां 50 मिलियन लाइट ईयर्स अवे वञी सघो, पंहिंजे वीचारनि सां वञी सघंदव। तव्हां काथे बि हुजो, हिते हुजो या ॿिए कंहिं हंधि हुजो, इहा सॼी प्रकृति आहे। माना ही शरीर, हिन जे अंदरि जेके प्राण आहिनि, हिन जे अंदरि जेके मन आहे, बुद्धि आहे, ऐं ही सॼो ब्रह्मांड, ही सॼो ईंदो प्रकृतिअ जे दायरे में। ऐं हिन खे हलाइण वारो हू परमात्मा आहे, उनखे चवंदा आहिनि पुरुष। त हाणे ही ॿ नाला असां खणंदासीं, प्रकृति ऐं पुरुष। हमेशह परमात्मा, हमेशह भॻवानु, हमेशह ब्रह्म चवण खां नाला मटाइण सां थोरो इंट्रस्टिंग, पर माना उहा ई अथव। त हिकु आहे प्रकृति, हिकु आहे पुरुष। प्रकृति असां सम्झी सघूं था, ॾिसी सघूं था, पंहिंजी कल्पना करे सघूं था, पर पुरुष जेको आहे हिन सभिनी खां परे आहे। असांजा वीचार पुरुष ताईं न पहुची सघंदा, छाकाणि हू सब्जेक्ट, असांजे बुद्धीअ जो सब्जेक्ट न आहे। असांजी बुद्धि लिमिटेड आहे, असांजो मन लिमिटेड आहे, असांजूं इंद्रियूं जेके आहिनि लिमिटेड आहिनि। हाणे तव्हांजे हथ ते बैक्टीरिया आहिनि, तव्हां अखियुनि सां कोन ॾिसी सघंदव, छाकाणि अखियुनि खे लिमिटेड रेंज ॾिनी अथऊं। भई हिन खां वठी हेसि ताईं तूं ख़ाली ॾिसी सघंदी आहे। कननि खे रेंज ॾिनी अथऊं, भई हिन फ्रिक्वेंसीअ खां हिन फ्रिक्वेंसीअ ताईं तव्हां ॿुधी सघंदव, वधीक न, घटि बि न। तीअं मन जे लाइ बि लिमिटेड आहे। उहो प्रकृति जेको ख़बर अथसि उते ई घुमी सघंदो, उनखां बियॉन्ड उहो न वञी सघंदो।
पर हिन खे हलाए केरु थो? उहो आहे पुरुष। हाणे तव्हां ईअं सम्झो तव्हांजे घर में 100 बल्ब आहिनि, के कारा आहिनि, के अछा आहिनि, के सावा आहिनि, के पीला आहिनि, रंगी बिरंगी बल्ब आहिनि। ही बल्ब तव्हांखे रोशनी था ॾियनि अलॻि अलॻि, पर हीअ रोशनी आहे छा? हिन सां बल्ब जो कहिड़ो वास्तो? तव्हां बल्ब बाज़ारि मां वठी आया आहियो पैसा ॾेई करे महांगो वारो, तंहिंजी माना रोशनी ॾींदो छा? रोशनी न ॾेई सघंदो, छो हाणे बल्ब में रोशनी आहे ई कोन। जॾहिं आहे ई कोन, तव्हांखे ॾींदो काथूं? तव्हां केतिरी बि तपस्या कयोसि, केतिरा बि हार चढ़ायोसि, केतिरियूं बि अगरबत्तियूं ॿारियोसि, हू तव्हांखे रोशनी कोन ॾेई सघंदो। पर तव्हां हुनखे बिजली लॻायोसि, हिकदमि रोशनी मिलंदव। त दरअसल हीअ रोशनी आहे छा? त उहा बिजली आहे, उहा ताक़त आहे, उहो पुरुष आहे जेको हिन बल्ब खे जीवन प्रदान थो करे। तव्हां वटि बल्ब आहिनि, पंखा आहिनि, हीटर्स आहिनि, कूलर्स आहिनि, इहे सभु कम जा कोन अथव यदि बिजली न आहे हिन में। तव्हांखे हीटर गर्मी थो ॾे, कूलर थधिकार थो ॾे, पर बिजली न थधी आहे न गरम आहे। तव्हां चाहे चंड ते बिजली ठाहियो, चाहे मंगल ते बिजली ठाहियो, चाहे धरतीअ ते बिजली ठाहियो, बिजली उहा ई आहे, शक्ति उहा ई आहे। हुते बि रोशन कंदी बल्ब खे, हिते बि रोशन कंदी। तीअं असां अलॻि अलॻि माण्हू आहियूं, अलॻि अलॻि प्राणी आहिनि, अलॻि अलॻि प्लांट्स आहिनि, पर हिन सभिनी खे हीअ रोशनी ॾियण वारी हिकिड़ी ताक़त आहे, हुनखे असां चवंदासीं अॼु पुरुष। सो हिन पासे आहे प्रकृति, हिन पासे आहे पुरुष। हाणे पुरुष जे गुणनि जे बारे में अॼु असां घटि ॻाल्हाईंदासीं, पर प्रकृतिअ जे गुणनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हाणे ॾिसो, ही झूलेलाल जा 3 भाउर जेके हुया न, हिक जो नालो हुयो भेड़ोराम। इनखे छा हुयो? आलस, निंड्रूं, अच्छा कमु ॾेसि न, हा कयां थो, हा कयां थो, अच्छा पूरो कॾहिं थी वियो उहो कॾहिं न ॿुधाईंदो। असां वटि हिकु लेबर हुयो, असां सभिनी खे 10 कम ॾींदासीं, तोखे बि 10, तोखे बि 10। हिन खे मंझंदि जो वञी लंच खां पोइ पुछियोसि, अरे थी वई तुंहिंजो कमु अधु? चवंदो हा माना ख़ाली 8 बाक़ी आहिनि, थी वेंदा 8 बाक़ी आहिनि। अच्छा ॾींहुं पूरो थी वियो, तव्हां शाम जो पुछो सभु थी वियो? न ख़ाली 7 बाक़ी अथव, सुभाणे करंदुसि मां। इनखे चवंदा आहिनि लेबर मेंटेलिटी, टू प्रोक्रेस्टिनेट। न कंदासीं न असां, हा सत्संग आहे न, ॿुधंदासीं पक पक पक। ही किताबु पढ़णो आहे न, अरे पक पढ़ंदासीं, कॾहिं? ऐं पढ़ंदासीं बाबा, सॼी उमिरि पई आहे। जेसि ताईं सॼी उमिरि ख़तमु न थी आहे तेसि ताईं असां पढ़ंदासीं, पोस्टपोन कंदासीं, सुभाणे सुभाणे परीहं पोइ। रिटायर्ड माण्हू वधीक बिज़ी हूंदा अथव, चवंदा आहिनि रिटायरमेंट खां पोइ असां योगा कंदासीं, रिटायरमेंट खां पोइ गीता पढ़ंदासीं, रिटायरमेंट खां पोइ अभ्यास कंदा। ऐं तव्हां रिटायरमेंट, टाइम ई कोन्हे, कीअं थो ॾींहुं वञे ख़बर नथो पए। अच्छा ॾींहं जो तव्हां वञोसि मिलणु, लाइफ ॾाढी बोरिंग आहे, मां ॾाढो बोर थी वियो आहियां, कुझु कमी न आहे, तूं किताबु पढ़, न उनजे लाइ टाइम कोन्हे। हिनखे चइबो तमस। ही हुयो असांजो भेड़ोराम, हमेशह अंधकार में पियो हूंदो, इग्नोरेंस, अज्ञान। ऐं जेको सोनाराम हुयो हुनजे नाले में ई सोन अथव। ही वॉज एक्टिव, डायनेमिक। सुबुह जो उथंदो देरि सां, पर जीअं उथंदो भॼ डुक शुरू, अरे मूंखे टाइम कोन्हे, मूंखे टाइम, अरे नाश्तो त करे वञ, नाश्तो कंदो। कीअं कंदा अथव नाश्तो ख़बर अथव? फ्रूट खणंदा मिक्सर में विझंदा, हू नट्स खणंदा मिक्सर में विझंदा, ॿियो जेको बि आहे ब्रेड खणंदा मिक्सर में विझंदा, बटर खणंदा मिक्सर खे मिक्स कंदा, उन सभिनी खे लिक्विड ठाहींदा, वॾे ग्लास एॾो कप हूंदो अथनि उन में भरींदा, डुक पाए कार में वञी वेहंदा, साइड में रखी, नाश्तो चालू आहे, गाॾी हले थी, टाइम ई कोन्हे, नाश्ते लाइ टाइम कोन्हे।
मीटिंगियूं पयूं आहिनि, बिज़नेस डील्स आहिनि, फॉरेनर डेलीगेट्स था अचनि मूं वटि। मूंखे मिलियनर्स थियो आहियां ख़ाली मां, मूंखे बिलियनर थियणो आहे। ख़ाली पंहिंजो सोन उनखे नज़र ईंदो आहे कांचन ऐं कामिनी। मां कमायां ऐं एंजॉय कयां। अच्छा, कमाईंदो छाजे वास्ते? एंजॉयमेंट वास्ते। पर एंजॉयमेंट करण लाइ बि टाइम कोन अथनि। चङी तरह वेही खा रोटी, उन जे लाइ टाइम कोन्हे। यू अर्न फॉर वॉट पर्पस? उहो उन्हनि खे ख़बर न आहे। दे अर्न एंड फॉरगेट टू एंजॉय। हिनखे चइबो रजस। ऐं ही जेको संत पगड़ हुयो, ॾिठई झूलेलाल साईं छा थो कमु करे, उन जी मन जी स्थिति कहिड़ी आहे, बसि उनजो शागिर्द थी वियो। मूंखे ॿियो कुझु बि न खपे, न धन खपे, न दौलत खपे, न कुझु न। मूंखे खपे तूं, मूंखे खपे तूं, मूंखे खपे तूं। शागिर्द थी वियुसि। पोइ जिते झूलेलाल उते संत पगड़। मंदरूं ठाहीं, धर्मशालाऊं ठाहीं, ग़रीबनि वास्ते दान कयईं, सभु सुठा कम। हिनखे चइबो सत्व। त हिकु भाव अथसि रजस, हिकु भाव अथसि तमस, ऐं हिकु भाव अथसि सत्व। तव्हां लंका में हली वञो, तव्हां राम भक्त आहियो, लंका में हली वञो। कुंभकर्ण चवंदा आहिनि निंड्रू कंदो हुयो। निंड माना छा? निंड माना अंधकार में रहणु, ऊंदहि में रहणु। निंड माना तव्हां ईअं सम्झंदा आहियो असां निंड में हली वियासीं माना थी वियो। हाणे जेको माण्हू उमिरि भर सुम्ही पियो हूंदो, उन में ऐं पत्थर में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ही जस्ट लाइक अ स्टोन और एट मोस्ट अ प्लांट। त कुंभकर्ण अंधकार में हुयो, माना अज्ञान में हुयो, निंड में हुयो। When you are absent to reality, you are in darkness. तव्हांखे जेसि ताईं सच्चाई ख़बर न आहे, तव्हां अंधकार में आहियो, ऊंदहि में आहियो, अज्ञान में आहियो। इहो हिकिड़ो ज्ञान आहे जेको सभिनी झंझटनि खां मुक्ति ॾींदो। ऐं इहो हिकु ज्ञान न आहे त बाक़ी तव्हांखे केतिरो बि ज्ञान हुजे, उहो सभु अज्ञान आहे, उहो सभु ऊंदहि आहे। तव्हां केॾा वॾा इंजीनियर आहियो, ब्रिजेस था ठाहियो, बिल्डिंगूं था ठाहियो, पर इहो सभु अज्ञान आहे। इहो तव्हांजो प्रकृति जे दायरे में था कमु कयो। टई गुण प्रकृतिअ जा असां ॻाल्हायूं था। त कुंभकर्ण निंड कंदो हुयो, माना छा कंदो हुयो? त ही वॉज इग्नोरेंट, ही वॉज केयरलेस। मूंखे छा आहे करिणो? अरे तोखे खाधो त खाइणो आहे उथी करे हिकु दफ़ो। हा त मिलंदो न, मूंखे जेको मिलंदो मां खाई वेंदुसि। सड़ियल हूंदो त सड़ियल खाई वेंदुसि। कुझु कमाई कर। अरे केरु झंझट कंदो, केरु महिनत कंदो? निंड कर, सुम्ही पओ। रावण जेको हुयो, इन सोने जी लंका ठाही हुई। होॾे जेको सोना राम हुयो, सोन जे पुठियां डुक पाईंदो हुयो। हिन त सोन जी लंका ठाही हुई। हिन वटि कुबेर जो धन हुयो, हिन वटि इंद्र जो हिरम हुयो। मंदोदरी सीता जेतिरी ई सुहिणी हुई, पर तॾहिं बि हिनखे सीता खपेसि। हिनखे चइबो रजस। ही माण्हू राजसी कोन आहिनि, सॼी उमिरि कांचन ऐं कामिनीअ जे पुठियां विञाईंदा आहिनि। अच्छा, तव्हां एंजॉय कयो त आई कैन अंडरस्टैंड। तव्हां मिलियंस कमाया, बिलियंस कमाया, यू आर एंजॉइंग इट, आई कैन अंडरस्टैंड। सॼी उमिरि निकिरी वियो, ॿुढो इंसान थी वियो, तॾहिं बि कमाई छॾे नथो। तूं एंजॉय कॾहिं कंदे? रावण खे बि टाइम कोन हुयो, ही वॉज टू बिज़ी। ऐं टियों भाउर हुयो विभीषण। विभीषण सुबुह जो 4 बजे उथंदो हुयो, 4 खां बि अॻु में। अच्छा, राम अञा ताईं लंका में आयो बि कान्हे त ही पहिरियों ई राम भक्त ठही वियो। ऐं जॾहिं ख़बर पियुसि राम अची वियो, सिधो पंहिंजे कम ते लॻी वियो।
राम सां मिलण हली वियो। अच्छा, हीउ कमकार कंदो हुयो, दरबार अटेंड कंदो हुयो, भाउ खे सलाह ॾींदो हुयो, सभिनी खां सुठी सलाह विभीषण जी हूंदी हुयव। जॾहिं बि इन्हनि खे काई वॾी समस्या ईंदी, असां नथा सुलझाए सघूं, चवंदा विभीषण खे घुरायोसि, छाकाणि विभीषण ज्ञानी आहे, वरी पवित्र आहे, हिन जे मन में खोट न आहे, त हीउ ग़लति सलाह ॾींदो ई कोन। रावण केॾो बि दुष्ट हुजे, विभीषण उनखे सही सलाह ॾींदो। त ईअं न आहे त कमकार न कंदो हुयो, कमकार कंदो हुयो। तव्हांखे हे टे एग्ज़ाम्पल नथा सम्झ में अचनि, तव्हां प्रकृतिअ में ॾिसो, तव्हां कहिड़ी बि शइ खणो, तव्हां सोन खणो, तव्हां लोह खणो, तव्हां मिटी खणो, जॾहिं तव्हां उनजो एनालिसिस कंदव त तव्हांखे हिकु लास्ट में हिकु आइटम मिलंदो, उनजी डिवीज़न न थींदी आहे। पोइ हिन आइटम जे तव्हां अंदरि निहारींदव त तव्हांखे टे शयूं नज़र ईंदियूं, हिकु आहे न्यूट्रॉन, हिकु आहे प्रोटॉन, हिकु आहे इलेक्ट्रॉन। न्यूट्रॉन सुम्ह पियो हूंदो आहे, प्रोटॉन पॉजिटिवली चार्ज्ड आहे, ऐं इलेक्ट्रॉन निगेटिवली चार्ज्ड आहे, पियो घुमे पियो घुमे पियो घुमे। ॼण त हिन जे पेर में फीथो आहे, बीहंदो ई कोन। तव्हां एनिमल वर्ल्ड में अचो, प्राणी जगत में अचो, हाथी केतिरो वॾो हूंदो आहे, ह्यूज वन, टननि में हुनजो वज़न हूंदो आहे, क्विंटल्स में खाईंदो आहे, सॼो जंगल साफ़ करे ॾींदो आहे हिकु ॾींहं में, सॼो घाव ख़तमु। ऐं कमु छा कंदो आहे? डुक बि पाईंदो पंहिंजे मेटिंग पीरियड में, अदरवाइज़ डुक बि न पाईंदो। हूंदो कारो आहे, अंधकार वारो हूंदो आहे, तामसिक। तव्हां कुते खे ॾिसो, राति जो बि भौंकींदो, ॾींहं जो बि भौंकंदो। हिन खे कंटिन्यूअस एक्शन खपे, भॻ हेॾो भॼ होॾो भॼ, रजस। तव्हां गांइ खे ॾिसो, सत्व, शांत करे वेठी हूंदी। कोई ॾिसण वारो चवंदो ही गांइ कुझु कमी नथी करे, ख़ाली वेठी हूंदी आहे, ख़ाली खाईंदी ऐं वेठी हूंदी आहे। पर ॾिसो तव्हांखे ॾिए छा थी? लाइफ सेविंग मिल्क, हिन जे खीर खे पूर्ण अन्न चवंदा आहिनि, हिन में सभु कुझु हूंदो अथव। ही खीर थी ॾिए तव्हांखे। तव्हां कऊ डंग खणो, उन जा केॾा यूज़ेस आहिनि। तव्हां गौंट खणो, उन जा मेडिसिन में केॾा यूज़ेस आहिनि। ॾिसो, ॾिसण में छा थो अचे, कमकार एक्टिव केरु आहे? कुतो आहे। पई जिब ॿाहिरि लटकेसि, पर गांइ तव्हांखे ॾिसण में ईंदी हिकदमि शांत। तव्हां उनखे मारींदव न, तॾहिं बि हू शांती सां वधि में वधि निहारींदी तव्हांखे, कोई तंग न कंदी, संतनि वांगुरु वेठी हूंदी आहे मस्तु। पर ॾींदी छा आहे? जेको बि ॾींदी आहे इंसान जे लाइ फ़ाइदेमंद आहे। जेको बि उन जा वेस्ट प्रोडक्ट बि असांजे लाइ इम्पॉर्टेंट प्रोडक्ट्स आहिनि। ट्रेड कंदा अथव, गांइ गौशाला ठाहे करे बिज़नेस कंदा अथव केतिरा माण्हू। हाणे तव्हां चवंदो असां कृष्ण भॻवान जे भक्त आहियूं, उन जे बारे में उन जूं बि टे राणियूं हुयूं। हिकु रुक्मिणी, जेका लक्ष्मीअ जो अवतार आहे, सॼो ध्यानु कृष्ण ते हूंदो हुअसि। हिन खे कृष्ण खां सवाइ ॿियो कुझु न। अरे तोखे गहना खपनि, तोखे सोन खपे, चवंदी मूंखे ख़ाली कृष्ण खपे। पंहिंजे आनंद में, पंहिंजे शांतीअ में मगन, सॼो ध्यानु कृष्ण जो रखंदी हुई। ऐं ॿी हुई सत्यभामा। सत्यभामा जे पीउ वटि हिकु मणी हुयो। उहो मणी अलाए केतिरा क्विंटल सोन ठाहींदो हुयो रोज़। तव्हांखे राजपाठ हलाइणो आहे त पैसो खपे, किथां त तव्हां पैसो आणींदव।
कंहिंखे ऑयल वेल्स आहिनि, कंहिंखे मिनरल्स आहिनि, कंहिंखे ॿी काई पावर आहे। हिन वटि मणी हुयो, उहो सोन ॾींदो हुयो। त हीअ ॾाढी शाहूकार हुई। माना सोन त उन जे लाइ असांजे घर में जीअं बासण पिया हूंदा आहिनि, फर्नीचर पियो हूंदो, तीअं सोन पियो हूंदोसि। काउंट बि न कंदी हुई। सोनाराम, रावण जी सोन जी लंका, ऐं हिन वटि सोन जो मणी, टई रजस प्रवृत्ति जा माण्हू आहिनि। ऐं टी हुई जांबुवंती। जांबुवंत जी धीअ हुई। जांबुवंत राम जो भक्त हुयो रामायण में, पर उहो आहे रिच, कारो, ब्लैक। ब्लैक माना इग्नोरेंस। तंहिंखां पोइ रहंदो हुयो गुफ़ा में, उते ऊंदहि ऊंदहि हुई। हीअ पैदा थी आहे ऊंदहि में, वॾी थी आहे ऊंदहि में। तमस। तव्हां ॻाल्हि खे सम्झो, हिन प्रकृतिअ जा गुण तव्हां किथे बि वञो, तव्हां पंहिंजो एनालिसिस कयो। शाम जो हिकु दफ़ो सनसेट थी वञे, पोइ तव्हांखे छा खपे? तव्हांखे खाधा खपनि, पीता खपनि, सेक्स खपे, निंड खपे, ऊंदहि खपे। सभु जेके बि डीड्स ऑफ डार्कनेस आहिनि उहे खपनि, वणंदा आहिनि। संत हुजे न तॾहिं बि उनखे राति जो निंड खपे। उहो लाइट्स ऑफ करे छॾींदो, हूंदुसि हिकु मेणबत्ती, उहा बि बंदि करे छॾींदो। ऊंदहि खपे। असांखे वणे थी ऊंदहि, कॾहिं राति जे वक़्तु। ॾींहं जो जीअं सूरज भॻवानु निकिरी आयो, असांजे इंडिया में सम्झो 6 या 7 बजे बसि एक्शन शुरू, भॼ डुक शुरू, टिल सनसेट, रजस एक्टिविटी। ऐं जेके सुबुह जो असुर में जल्दी उथंदा आहिनि 6 बजे या 5 बजे, उन्हनि खां तव्हां पुछो त सुबुह जो वक़्तु कीअं आहे? इहे 2 कलाक 3 कलाक बसि। 1 कलाक तव्हांखे इहो मिली वञे न, ज़िंदगी ठही वञे। जंहिंखे असुर जो कलाक मिली वियो, सम्झो उन जी ज़िंदगी ठही वई। एतिरो पावरफुल पीरियड अथव इहो। केतिरो बि रोज़ बॉटलूं पीअण वारो माण्हूअ खे तव्हां सुबुह जो 6 बजे पुछोसि पीअंदे, चवंदो न। हीउ सात्विक पीरियड आहे, हीउ परमात्मा जे लाइ रिज़र्वड पीरियड आहे। हिनखे चवंदा आहिनि ब्रह्म मुहूर्त, हिनखे चवंदा आहिनि अमृत वेला। तव्हांखे अमृत पीअणो आहे, सुबुह जो 6 बजे उथो। 6 बजे न त 5 बजे उथो। पोइ तव्हां सत्संग ॿुधो, पोइ तव्हां अभ्यास कयो। उन जो जेको इफेक्ट थींदो, तव्हां सॼो ॾींहुं एतिरो कमुकारु कंदो, उन जो इफेक्ट न थींदो। तव्हां सुबुह जो 10 मिंट पंहिंजे वर्क जी प्लानिंग कयो। 10 मिंट जस्ट प्लान योर डेज एक्ट। तव्हां ॾिसो बाय नोन सभु तव्हांजो कमु थी वियो। इट्स सो पावरफुल। हीउ तव्हांखे आजमूतो पाण वठिणो पवंदो। मां तव्हांखे कोन ॿुधाए सघंदुसि पंहिंजो आजमूतो, बिकॉज इट विल नॉट वर्क। त राति जो पीरियड असांजो मन आहे, ही असांजो शरीर, उनखे इंद्रियनि जो सुख खपे। सेंसेस आर एक्टिव आफ्टर सनसेट। सिनेमा ॾिसंदव, सीरियल ॾिसंदव, लाफ्टर शो ॾिसंदव, सभु एंटरटेनमेंट वारो वेठो हुजे बसि। असां वेही रहूं ऐं ॿिया पिया हलनि। हिन करे टेलीविज़न पॉपुलर आहे, हिन करे मोबाइल पॉपुलर आहे। तमस, असां वेही रहूं ॿिया पिया हलनि। पोइ आर्टिफिशियल तव्हांखे ॾेखारींदा आहिनि, तव्हांखे लॻंदो अरे सही में मां मस्तु वेठो आहियां, हीअ सभु भॼ डुक था कनि मुंहिंजे वास्ते। पोइ असां ख़र्चु कंदा आहियूं उन ते। पोइ चवंदा आहिनि पोइ तव्हांखे असां हीअ सीन ॾेखारियोसीं न, हाणे हीअ शइ तव्हां वठी अचिजो। तव्हां वठी बि ईंदव। तव्हांखे न खपे तॾहिं बि वठी ईंदव। कुझु फ़ी त ॾियणी आहे, न त पैसा ॾियोसि। नेटफ्लिक्स में तव्हांखे सब्सक्रिप्शन फ़ी ॾियणी आहे। तामसिक पीरियड में सेंसेस एक्टिव हूंदा आहिनि।
जेको राजसिक पीरियड आहे सॼो ॾींहुं, इन में मन एक्टिव हूंदो आहे, बसि डुकाईंदो, हल हेॾे हल होॾे, ही खाऊं होॾे पीऊं, हे ॾिसूं, ही व्यवहार कयूं, ही बिज़नेस कयूं, मूंखे नौकिरी आहे, मूंखे हीअ टेंशन पिया पालींदा आहिनि। मन माना भिटकियल इंसानु, जंहिंखे लाइफ में कुझु बि गाइडेंस न आहे। तव्हां मिलियनर्स थियो, बिलियनर थियो, इट्स वैल्यू टू द क्वालिटी ऑफ लाइफ इज़ ज़ीरो, इट्स ओनली क्वांटिटी। तव्हांखे बेसिक जेके नीड्स आहिनि उन जे लाइ पैसो खपे, दैट्स इट। उन खां वधीक पैसो माना इंसान खे बिगाड़ींदो। कीअं बिगाड़ींदो? हाणे जेसि ताईं मूं वटि पैसो ई न आहे, मूंखे खाधो पीतो मां नथो कमायां, त मूंखे लॻंदो अरे मां ॾाढो ग़रीब आहियां। पर हिकु दफ़ो मूंखे जॉब मिली वियो, मुंहिंजे खाधे पीते जी व्यवस्था थी वई, पोइ छा मां चुप करे वेहंदुसि? पोइ मां पासे में ॾिसंदुसि हिन वटि छा आहे, हुन वटि छा आहे, हे कंहिं स्कूटर वठी आयो, उहो कहिड़ी कार वठी आयो, सॼो दिमाग़ु उते पियो हलंदो, पियो भिटकंदो। देन यू आर कॉट अप। कॾहिं उमिरि निकिरी वई ख़बर ई न पई। हिकदमि जॾहिं एज थी वेंदी त पतो पवंदो, अरे बाप रे मां त कुझु कयो ई कोन, अरे बैंक बैलेंस अथी बिलियनर, हाणे मां छा कयां? मां वेंदुसि त बैंक में ई पियो हूंदो, मां खणी थोरी वेंदुसि। त खणी वेंदव? जेको ही ज्ञान आहे, जेको असां ॻाल्हायूं, दिस यू कैन कैरी, दैट्स इट। You can carry only your knowledge or ignorance. Knowledge माना knowledge of self, not worldly knowledge. That you can carry. ही तव्हांखे ॿिए जनम में कमु ईंदो, बट ही मटेरियल तव्हां कैरी न करे सघंदो। तव्हां अॼु टेक्नोलॉजी असां आहियूं, वरी जॾहिं पैदा थींदासीं त इहा टेक्नोलॉजी हूंदी। यू आर यूज़ टू दिस टेक्नोलॉजी, सॼो चेंज थी वियो आहे। यू हैव टू रीडेवलप एवरीथिंग। त सॼो ॾींहुं इंसान जो मन एक्टिव आहे, इन करे इंसान मन जे पुठियों पियो भिटके। ऐं मन अथव धृतराष्ट्र वांगुरु अंधो। तव्हां भले 100 पुट हुजनि, तव्हांखे दुख ॾींदा, इहा ॻाल्हि ध्यान में रखो। मन जेको पैदा कंदो उहो तव्हांखे दुख ॾींदो, इट इज़ फॉर श्योर। पर यदि बुद्धि उनखे गाइड कंदी त पोइ हू दुख प्रोड्यूस न कंदो। पोइ भले हिकिड़ो ई पुटु पैदा कंदो, बट सुपूत हूंदो उहो। त ही 100 करे कुपूत ठहिया। तव्हांखे क्वांटिटी खपे, तव्हांखे क्वालिटी खपे, दैट यू हैव टू डिसाइड राइट इन। तव्हांखे सत्व खपे, रजस खपे कि न तमस खपे, दैट यू हैव टू डिसाइड इन योर लाइफ। तॾहिं तव्हांखे डायरेक्शन मिलंदी, तॾहिं दिशा मिलंदी, तॾहिं तव्हां मार्च करे सघंदव, तॾहिं पंहिंजो गोल अचीव करे सघंदव। तव्हांखे छा खपे सोचो। दुख खपनि, देन डोंट डू एनीथिंग, छॾे ॾियोसि प्रकृति ते। पर तव्हांखे आनंद में रहणो आहे, तव्हांखे शांतीअ में रहणो आहे, त महिनत करणी पवंदी। महिनत खां सवाइ फल न मिलंदो। धृतराष्ट्र अंधो आहे ऐं गांधारीअ बि पटी ॿधी आहे। हाणे छा थींदो? 100 पुट न मरंदसि। उनजो कमु आहे पटी न ॿधे, अखियूं खोले ऐं धृतराष्ट्र खे गाइड करे। इहो उनजो कमु हुयो कि न? हस्बैंड अंधो आहे त वाइफ जो कमु आहे न जिम्मेदारी खणे घर जी, पाण खे संभाले, पंहिंजे पतीअ खे बि संभाले, ॿारनि खे संभाले। हीअ पाण बि अखियूं बंदि करे वेहंदी त कीअं हलंदो? असां ईअं था कयूं, असां चऊं था गांधारी हीअं हुई हीअं हुई, पर असां गांधारीअ जो ई ॿियो रूप आहियूं। असां पंहिंजी बुद्धीअ खे बंदि करे रखियो आहे, ऐं इन करे दुख आहिनि। मन दुख प्रोड्यूस कंदो आहे, बुद्धि अगरि गाइडेंस हूंदुसि त पोइ इहो दुख न प्रोड्यूस कंदो, पोइ इहे सुख प्रोड्यूस कंदो। ऐं बुद्धीअ जो पीरियड अथव 4 to 6, या अमृत वेला चओ या अर्ली इन द मॉर्निंग चओ। त योर बुद्धि इज एक्टिव ओनली फॉर 2 hours पीक।
ईअं न आहे त पोइ बंदि थी वेंदी, ईअं न आहे, पर पीक इट इज़ बेस्ट यूज़ड इन अर्ली इन द मॉर्निंग। तव्हां प्लानिंग करे सघंदव, तव्हां सोचे सघंदव, तव्हां आध्यात्मिक ज्ञान वठी सघंदव, तव्हां सचाई छा आहे ॼाणे सघंदव। वॾा वॾा रिसर्च तव्हां सुबुह जो जेका सक्सेसफुल माण्हू ॾिसो, दे राइज़ अर्ली। सिंधीअ में असां चवंदा आहिनि न, सवेल सुम्हिजे सवेल उथिजे, अवल धणीअ जो नालो गिनजे। माना योर फर्स्ट थॉट, जीअं तव्हां निंड खुली पहिरियों थॉट उहो अचे, ओम, या जेको तव्हांजो बीज मंत्र हूंदो उहो तव्हांजे मन में अचे ऑटोमेटिकली, देन यू आर ऑन अ राइट पाथ। असांजी निंड ई नथी खुले, असांजी निंड पहिरियों सिज थो उभरे, पोइ था असां उभरूं, योर वाइटल पीरियड इज़ गॉन। त असां जेका इम्पॉर्टेंट शइ असां वटि आहे, द मोस्ट प्रेशियस थिंग, उहा असां गुम करे छॾी। हाणे टू कॉम्पेंसेट दैट वी आर रनिंग होल डे। छा आहे, ख़ाली पैसो कमाइणो आहे। घणा डॉलर्स थी, हाणे मूं वटि $5 लख हुया, मां आयुसि तॾहिं, हाणे मूं वटि $25 लख आहिनि, पोइ मूंखे हाणे 5 साले में इन 25 जा $2.5 करोड़ ठाहिणा आहिनि। बसि इहो ई वीचार मन में, टू कॉम्पेंसेट वट यू हैव लॉस्ट। पर तव्हां क्वालिटेटिवली कंपेयर कयो, वट यू हैव लॉस्ट इज़ प्राइसलेस। तव्हां उनखे हिन रुपीज़ में न कॉम्पेंसेट करे सघंदो, डॉलर्स में न कॉम्पेंसेट करे सघंदो। रुपी हैज़ वैल्यू, ईअं न आहे त उनजी वैल्यू ज़ीरो आहे, पर तव्हां शयूं वठी सघंदव रुपयनि सां, डॉलरनि सां, घर वठी सघंदव, झंझटूं वधाए सघंदव। मूं वटि पैसो आहे, मां जाम खाईंदुसि, खा। अॼु दुनिया में वधीक खाइण जे करे वधीक माण्हू था मरनि, वधीक माण्हू था बीमार थियनि। जस्ट द प्रॉस्पेरिटी हैज़ ब्रॉट इन सो मेनी ऑफ प्रॉब्लम्स। अॼु अमेरिका जो नेशनल प्रॉब्लम अथव ओबेसिटी। अॼु इंडिया डायबिटीज़ जो कैपिटल ठही वियो आहे। वाए? जस्ट कीप ईट। पैसो आहे न, असां कमायूं था न, तव्हांजो थोरो ई था खाऊं, असां कमायूं था न। सेम मनी, इट कैन बी पुट टू गुड यूज़, पर असां बुद्धि हलायूं तॾहिं। ऐं तोखे 2 फुल्का खपनि, तूं 2 फुल्का खा। पैसो आहे इन करे तव्हां 4 फुल्का खाईंदव त तव्हांजी सिहत ख़राबु थींदी। ही जेको थिंकिंग आहे, इहो तामसिक थिंकिंग आहे, राजसिक थिंकिंग आहे। सात्विक वारो कैलकुलेट करे पंहिंजी लाइफ जीअंदो आहे। तव्हांखे ईअं ॾिसण में ईंदो ही माण्हू कुझु करे ई नथो, पर जाम कुझु करे वेंदो आहे। रमण महर्षि हुयो, छा कंदो हुयो, पंहिंजे रूम मां ॿाहिरि ईंदो ऐं पलंग ते वेही रहंदो, जस्ट सिटिंग आइडल। 10 मिनट, 15 मिनट, 30 मिनट, 50 मिनट, 1 आवर, 2 आवर्स, जस्ट सिट, ऐं पोइ निकिरी वेंदो पंहिंजे कम वास्ते। दर्शन, ऐं लखे माण्हू जमा थिया अथव, छाजे वास्ते? दर्शन वास्ते। छा था ॾिसनि? ही इज़ जस्ट सिटिंग आइडल। पर जेको माण्हुनि खे इंस्पायरेशन मिलंदो हुयो, दैट इज़ प्राइसलेस। माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ में बेसिक चेंजिस कंदा हुआ जस्ट बाय लुकिंग एट हिम। अॼु बि उन जॻह ते माण्हू ख़ासि वेंदा अथव, उते चवंदा आहिनि जेका शांती असांखे महसूस थी थिए, किथे नथी थिए। इवन टुडे त सात्विक माण्हू गड़बड़ न कंदो आहे, जस्ट सिटिंग क्वाइट। त ही 3 गुण अथव प्रकृतिअ जा, सात्विक, राजसिक, तामसिक। असांजा बि इहे 3 गुण आहिनि, ऐं इहे 3 गुण टई जा टई असांखे प्यारा आहिनि। के चवंदा आहिनि न न ही तामसिक, तूं शत्रु थी, हिनखे मारे छॾ। न मारे सघंदव, इम्पॉसिबल। केतिरो बि इंसान चए मां न सुम्हंदुसि राति जो, हुनखे निंड खपे ई खपे। हू लाइटियूं बंदि कंदो, बिस्तरो ठाहींदो, सुम्हंदो। निंड न ईंदी आहे न जंहिं माण्हूअ खे, हुन खां वञी पुछोसि केॾी तकलीफ़ आहे।
उन जहिड़ो दुखी इंसान कोन अथव संसार में, जंहिंखे निंड न ईंदी आहे। ऐं जंहिंखे निंड ईंदी आहे उन जहिड़ो कोई सुखी इंसान कोन अथव। तव्हां वञो बिस्तरे ते, आराम सां निंड अची वई, पंहिंजा 5-7 कलाक थी विया, फ्रेश, अर्ली इन द मॉर्निंग पंहिंजो कमु चालू। त तमस असांखे खपे, पर कॾहिं खपे? राति जे टाइम ते खपे। पर असां तमस जे नाले सां छा था कयूं? वी स्टार्ट एंजॉइंग तमस। इते समस्या अथव। हे टई प्रकृति जा गुण अथव, हिन टिनि में दुख लिकियल अथव, टिनिनि में। जेको तामसिक हूंदो उहो पहिरियों उनखे ख़बर न हूंदी आहे सुख छा में आहे। पोइ हिकु दफ़ो निंड में सुख मिलंदो अथसि, ऐं केयरलेसनेस में सुख मिलंदो अथसि, सोचींदो आहे अरे हे ई सुख आहे, हिनखे अटैच थी वेंदो। पोइ इहो ई कंदो। कुझु कमकार कर, केरु कंदो कमकार? छाजे लाइ कमकार कयूं? खाऊं था, पीऊं था, रहूं था, छाजे लाइ कमकार खपे? केरु कंदो बाबा नौकिरी 8-8 कलाक असां खां न पुॼंदो। कहिड़ा माण्हू अथव इहे सोचींदा आहिनि असां कमु न कयूं माना असां ॾाढा हाई क्लास इंसान थी वियासीं। कमु ॿिया कनि, नौकर पाणी खणी अचु, नाश्तो ठाहे अचु, वरी मुंहिंजी दवा खणी अचु, ॾिस त दर ते केरु आहे? नौकर। सॼो ॾींहुं नौकरनि खां कमु कराईंदा। पोइ ही आख़िरीअ ताईं हुन पलंग तां लहंदा ई न आहिनि। पलंग ते ई पिया हूंदा आहिनि, पलंग ते खाईंदा, पलंग ते गंदु कंदा। सेवा करण वारो केतिरी सेवा कंदुनि। पोइ तंग थी पवंदा आहिनि, चवंदा आहिनि भॻवान तो मूंखे अहिड़ी ज़िंदगी छो ॾिनी? भॻवान तव्हांखे अहिड़ी ज़िंदगी न ॾिनी, तव्हां पाण ठाही आहे, बिकॉज़ ऑफ अटैचमेंट टू तमस। जेसि ते जिते बि अटैचमेंट अची वई, सम्झो दुख बीठो ई बीठो आहे। तव्हांखे नज़र कोन ईंदो। नज़र अचे त तव्हां डिटैच थी वञो, नज़र कोन ईंदो, तव्हांखे लॻंदो हे ई सुख आहे। पहिरियों दफ़ो सिगरेट छिकींदा आहिनि न, त हुननि खे किक लॻंदी आहे हिकदमि सां, मज़ो ईंदो आहे हिकदमि जाम। दैट प्लेजर इज़ वर्थ एक्सपीरियंसिंग। तव्हां कोशिशि न कजो, बट उन में प्लेजर आहे, जाम प्लेजर आहे फर्स्ट टाइम। वरी सेकेंड टाइम स्मोकिंग कंदो थोरो घटिजी वेंदो, वरी थर्ड टाइम स्मोकिंग कंदो अञा घटिजी वेंदो। जीअं उहो स्मोकिंग वधाईंदो वेंदो तीअं प्लेजर कंटेंट घटिजंदो 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 वेंदो। पोइ हिकिड़ो टाइम ईंदो आहे हिनखे स्मोकिंग कंदो आहे पर प्लेजर कोन मिलंदो अथसि, सुख न मिलंदो अथसि सिगरेट मां। पर हाणे हिनजी कंडीशन हीअ आहे, ही इज़ एडिक्टेड, कंप्लीटली बाउंड बाय इट। हाणे न स्मोकिंग कंदो त दुखी थींदो, ऐं स्मोकिंग कंदो त सुखी कोन थींदो। ॾिसो फर्स्ट ताईं, इन करे त हिनखे माया चवंदा आहिनि, इट इज़ इल्यूजन। पहिरें ज़माने में सिगरेट बीड़ियूं फ्री में विराईंदा हुया, फ्री में, जॾहिं माण्हू स्मोकर्स न हुया, फ्री में सिगरेट जा पैकेट खणी वञो। छाकाणि ख़बर अथनि हिकु दफ़ो ई एडिक्ट थी विया, उमिरि भर असांजे चरणनि ते हूंदा आहे, भीख मंगंदा असां खां। दे न्यू इट। सो दिस इज़ अटैचमेंट। यू आर अटैच टू तमस। तव्हांखे पोइ दुख मिलंदो। पहिरियों ईअं लॻंदो हिन में सुख आहे, अरे सुम्ही पओ मस्तु, 11 बजे उथंदासीं। पोइ हिकु दफ़ो मज़ो अची वियो, असांखे ईअं लॻंदो आहे 11 बजे उथण में ई मज़ो आहे। पर पोइ जॾहिं बीमारियूं अचियूं पकड़नि थियूं, पोइ थी ख़बर पए असां कहिड़ी ग़लती कईसीं। सिमिलरली रजस, रजस खे तव्हां पहिरियों तव्हांखे मज़ो ईंदो। तव्हां जॾहिं पहिरियों दफ़ो गाॾी वठी ईंदव न, उनजी ख़ुशी अलॻि हूंदी आहे। मां कार वरिती, सभिनी खे ॿुधाईंदो मां कार वरिती, मां कार वरिती। अरे कहिड़ी कार वरिती थी, घणे में वरितई, घणा माण्हू वेहंदा आहिनि, कहिड़ी कहिड़ी फैसिलिटीज़ आहिनि। महीना
2-4 महीना त मस्तु उन में नशे में हूंदो आहे इंसानु, कार जे नशे में। पोइ ॿिए दफ़े उन खां वॾी कार वठंदो, पर एतिरी ख़ुशी न आहे। मां कार वरिती, अच्छा हा कार वरिती, पहिरियों बि त तो वरिती हुए, हा ठीकु आहे ठीकु आहे। तंहिंखां पोइ अञा वॾी कार वठंदो, लग्ज़रियस कार वठंदो, उन में हिनखे एतिरो मज़ो न ईंदो। पहिरियों ॿारनि खे एक्साइटमेंट हुई, अरे हाणे मां नई कार आंदी थी, मैं पोर्शे वठ चावी वञ हलाए, उहो मूंखे टाइम न आहे, हाणे पोइ ॾिसंदुसि। यू आर न्यूट्रलाइज़्ड। ऐं हाणे तव्हांजी कार चोरी थी वई, हाणे तव्हांजी कार जो एक्सीडेंट थी वियो, हाणे तव्हांजी कार खे कोई स्क्रैच लॻाए वियो, दुख ई दुख। स्क्रैच त कार खे आई आहे, तव्हांखे छो दुख थो थिए? तव्हांखे थोरी कार स्क्रैच लॻी आहे, स्क्रैच त कार खे लॻी आहे, बट यू आर अटैच्ड। ऐं जॾहिं इंसानु अटैच थी वेंदो आहे त माना हुन अटैचमेंट जे पुठियां दुख बीठा अथव। They are staring at you. They are laughing at you. अहिड़े ई प्रकार सत्व हूंदो अथव। सात्विक इंसान ख़ुशीअ में हूंदो आहे, हुनखे हैप्पीनेस पंहिंजे कर्मनि मां प्राप्त थींदो आहे, पर थींदो छा आहे, इट गेट्स अटैच टू हैप्पीनेस, सात्विक हैप्पीनेस। दान धर्म कंदो, सिख्या ॾींदो, माण्हुनि खे गाइड कंदो, ज़रूरतमंदनि खे सेखारींदो, सभु सुठा कम कंदो आहे। त सुठा कमनि सां पंहिंजो पाण इंसान खे ख़ुशी मिलंदी आहे, पंहिंजो पाण। यू हैव टू ट्राई। पर हाणे हिन जी ग़लती किथे आहे, ही गेट्स अटैच टू सत्व। ॿुधनि ई नथा। मां एॾो सत्संग थो ॿुधायां, मां एॾो अभ्यास कयो आहे, मूंखे एॾो रिसर्च करणो पियो, मूंखे केॾी 20 साल महिनत करणी पई, ॿुधे ई नथो कोई। दुख शुरू। तुंहिंजो कमु आहे ॿुधाइण, चुप करे वेही रहो ॿुधाइण खां पोइ। कोई ॿुधे न ॿुधे, कोई सोचे न सोचे, कोई सम्झे न सम्झे, दैट इज़ नॉट योर बिज़नेस। पर ही सात्विक माण्हू बि पंहिंजे सत्व सां अटैच थी वेंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि पैसा ॾियो त ॿुधाईंदासीं, न त न ॿुधाईंदासीं। तव्हां उअं ई बि ॿुधो नथा, पैसा ॾियो, पैसे करे त ॿुधंदव। अरे तोखे ॿुधाइणो आहे, तूं ॿुधाए चुप करे वेही रहो। ही बिज़नेस थोरी आहे, सत्व बिज़नेस थोरी आहे। विभीषण खे पहिरियों ई ख़बर हुई त मां खे प्रभु रामचंद्र जो दर्शन करणो आहे। दरबार में वेंदो हुयो, हर कम में सहायता कंदो हुयो रावण जी, पर 1 रुपए जी अपेक्षा न रखी त माई मूंखे सोन जो घर ॾींदो, मूंखे सोन जो सिंहासन ॾींदो, कुझु बि न। पंहिंजे कुटिया में अची सुखी हुयो। इट इज़ अनअटैच्ड सत्व। हू सत्व खे अटैच कोन थी वियो। पर अॼुकल्ह जा ब्राह्मण ॿाहिरों कमु ॾेखारनि था, असां कयूं था, गुरु ठही करे ख़ाली पैसे जे पुठियां। दे आर अटैच्ड टू सत्व। टीवीअ ते ईंदा, लेक्चर ॾींदा, घणा मिलिया, तिजोरीअ में घणा आया, अॼु घटि आया त चवंदा हिन सिटीअ में अचिणो ई न आहे असांखे। जंहिं सिटीअ में वधीक मिलंदो अथनि उन सिटीअ में वेंदा आहिनि। पोइ उनखे दुख भोगणा पवंदा आहिनि। केतिरनि खे त जेल में विधो अथऊं। केतिरा साधु आहिनि पाण खे गोली मारे वेही रहिया, साधु संत। ने पेपर में रोज नालो ईंदो, संत सो एंड सो, संत सो एंड सो, गोली मारे वेही रहिया। अटैचमेंट। ईअं न आहे त हुननि वटि ज्ञान न हुयो, पूरो ज्ञान न हुयुनि, पर थोरो तो ज्ञान हुयुनि, ऑर्डिनरी इंसान खां त वधीक हुयुनि, पर अटैचमेंट। त 3 गुण असांजा आहिनि, 3 गुण असांखे प्यारा आहिनि। हर ईअं न आहे त तामसिक खाली तामसिक ई हूंदो आहे, राजसिक खाली ईअं न आहे। हुन तामसिक इंसान में तमस वधीक आहे, पर रजस थोरो तो अथसि। तुर हूंदुसि,
1% हूंदुसि पर सत्व बि हूंदुसि, कॾहिं त हुन जे मन में सुठा ख़्याल ईंदा आहिनि, कॾहिं, रेयरली। कॾहिं त उनखे बि लॻंदो आहे अरे मां सुबुह जो उथी ॾिसां त सही, कोशिशि त कयां। तव्हां पहिरियों दफ़ो उथंदव न, तव्हांखे जेट लैग थींदो, न वणंदो। तव्हां पहिरियों दफ़ो एक्सरसाइज कंदव न, लिंग सूर कंदा, इट्स नेचुरल, इहा तव्हांजी टेस्ट आहे। इफ यू कैन विथस्टैंड दैट टेस्ट, पास दैट टेस्ट, पोइ तव्हां केतिरो एक्सरसाइज कयो तव्हांजी बॉडी पेन न ॾींदी। तव्हां न कंदव त तव्हांखे लॻंदो मिसिंग समथिंग। देन यू आर हेल्दी, स्ट्रॉन्ग, ऐं इहा फीलिंग अंदरों पंहिंजो पाण प्रोड्यूस थींदी आहे। यू फील इलेटेड। तव्हांखे उहा जेका ख़ुशी आहे न, बेड में पियो आहे, उन में बि ख़ुशी आहे, पर ही तव्हां चिल्लर था काउंट कयो। 100 रुपया मिलिया, 500 रुपया मिलिया, तव्हां उन में ख़ुशी था मनायो। अरे मिलियंस ऐं बिलियंस तव्हांजे लाइ रखिया आहिनि। गो एंड एक्सप्लोर। त असांखे छा आहे करिणो, ध्यानु ॾियणो आहे। असां पंहिंजो सात्विक पीरियड कीअं था यूज़ कयूं, असां पंहिंजो राजसिक पीरियड कीअं था यूज़ कयूं, असां पंहिंजो तामसिक पीरियड कीअं था यूज़ कयूं, असां कंहिंखे था इम्पोर्टेंस ॾियूं। ही मां तव्हांखे कलाक में, मुने कलाक में सॼो चैप्टर कवर थो कयां, पर भगवद गीता जे 14 अध्याय हिन सत्व रजस तमस 3 गुणनि ते आहे। 14 अध्याय। हाणे उहो अध्याय कंदासीं त असांखे 5-6 क्लासिस खपनि। वरी 17 अध्याय में उनजो क्लासिफिकेशन कयो अथई सॼे सिस्टम जो। श्रद्धा सात्विक राजसिक तामसिक, तप सात्विक राजसिक तामसिक, ज्ञान सात्विक राजसिक तामसिक, फूड सात्विक राजसिक तामसिक। असां खाऊं था, कॾहिं सोचियो आहे असां तामसिक था खाऊं, राजसिक था खाऊं या सात्विक था खाऊं? असांजो स्वभाव कहिड़ो आहे? सुबुह जो मूंखे चांहि बिस्किट खपे उथण सां, कलाकु थियो न आहे मूंखे खीर जो गिलास खपे, कलाकु थिया आहिनि मूंखे ड्राई फ्रूट खपनि, कलाकु थियो न आहे मूंखे नाश्तो खपे, कलाकु थियो न आहे अरे खाधे जो छा थियो, लंच कुझु ठहियो की न, सॼो ॾींहुं खाधो 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 खाधो। कॾहिं सोचियो अथव भई एतिरो छो था खाऊं असां? ज़रूरत आहे? केतिरी ज़रूरत आहे इंसान खे? के हूंदा आहिनि 1 मील पर डे, के हूंदा आहिनि 2 मील्स पर डे, के हूंदा आहिनि 3 मील्स पर डे, के हूंदा आहिनि हर कलाक में खपे। राति जो उथी करे खाइण वारा बि माण्हू अथव। 12 बजे मूंखे जाग थी, वियुमि फ्रिज मां कढियुमि, खाधुमि, वरी सुम्ही पियुमि। Where are you? What type of food are you eating? तव्हांखे सात्विक फूड अॼुकल्ह दुनिया में ख़बर ई न आहे। होम कुक्ड फ्रेश सिंपल मील, उन में जेको आनंद आहे उहो तव्हां 10 स्टार होटल जे खाधे में न मिलंदो। पर अॼुकल्ह खाधो ठाहे केरु थो? फ्रेश, सभु रखियल खाधो, फ्रिज जो खाधो। इहो तामसिक फूड आहे। सॼी दुनिया अॼु तामसिक फूड थी खाए। अॼु सात्विक फूड खाली इंडिया में थोरो घणो बाक़ी आहे, या एशिया जे ॿियनि कंट्री, चाइना वग़ैरह, हिते थोरो बाक़ी आहे। बाक़ी वेस्ट में तव्हांखे सॼो तामसिक फूड मिलंदो। रखियल, बासी, सड़ियल, उन में कीड़ा पिया हूंदा न, ओतिरो कटे पासे में कंदा, ॿियो खाईंदा। छॾे ॾे उन्हनि जे लाइ, न मां पैसा ॾिना आहिनि। वरी हिकदमि तिखो खाईंदा। असां वटि हिकु अमेरिका मां भाई आयो, हुनखे थाली खाइण वठी वियासीं, महाराष्ट्रियन थाली। पहिरियों उन चमचे सां, जीअं असां चटणी विझंदा आहियूं, हिते महाराष्ट्र में ठेचा विझंदा आहिनि, मिर्च कुटे करे ॾींदा आहिनि। हिन सॼा मिर्च खयां सिधा वात में, चई अञा रुक। असां ॾकऊं पिया बि, ही खाईंदो की न खाईंदो, अमेरिका मां आयो आहे। पर तामसिक फूड सॼी असां जेतिरो खाधोसीं उन खां 3 दफ़ा वधीक हिकु इंसानु खाई वियो।
दही ढाबे ते, ईअं बि न आहे भई 5 स्टार होटल में वियासीं, ढाबे ते। तामसिक मेंटेलिटी आहे, मां खावां मां खावां मां खावां, कुंभकर्ण खावां ऐं सुम्हां, कमकार न खपे। राजसिक फूड हूंदो आहे मसालेदार, हिकदमि गरमा गरम खपे, तेल त तव्हांजी भाॼीअ में ॾिसण में ई नथो अचे, ईअं मूंखे तरी खपे हिकदमि, कलर नज़र ई अचे नथो अचे, तिखो मिठो, ईअं मिठो खाईंदा आहिनि जॾहिं खाधो ई नथनि कॾहिं। वज़न 120 किलो। मुंहिंजे पीउ जो हिकिड़ो दोस्त हुयो, मिठाई जो दुकानु हुयुसि, पर डायबिटीज़ हुयुसि। डॉक्टर मना कयईं त मां मिलियोमांसि, चईं मूंखे डायबिटीज़ थी वियो। अरे बाप रे, तव्हांजी त मिठाई जो दुकानु आहे। मां चयुमि अंकल पोइ हाणे तव्हां छा कंदव? चईं न कुझु न, मां घटि करे छॾी आहे, ख़ाली सुबुह जो 100 ग्राम खाईंदो आहियां ऐं शाम जो 100 ग्राम। डायबिटिक पेशेंट, 100 ग्राम असां महीने में न खाईंदा आहियूं, पर उन जो रजसिक माइंड आहे। सात्विक हूंदो त इंसान, डॉक्टर मना कई माना ख़तमु, डॉक्टर चयो आहे मुंहिंजे लाइ ज़हर आहे माना ख़तमु, बसि हाणे खां पोइ मिठो न आहे खाइणो, जेतिरी ज़रूरत आहे शरीर खे ओतिरो, उहो अभ्यास कंदो। त तव्हां ॾिसो फूड भगवत गीता में एनालाइज़ करे ॾिनो अथई, ही मां पंहिंजे मन सां नथो ॿुधायां। भगवत गीता में कृष्ण भॻवान सात्विक फूड छा आहे, राजसिक फूड छा आहे, तामसिक फूड छा आहे, एतिरो एनालिसिस करे ॿुधायो अथई। 2 चैप्टर हिन प्रकृतीअ जे 3 गुणनि जे वास्ते ॾिना अथऊं, माना ही केतिरो इम्पॉर्टेंट टॉपिक आहे। ऐं ही ख़ाली असांजे शास्त्रनि में मिलंदव तव्हांखे, दिस टाइप ऑफ एनालिसिस, सेल्फ एनालिसिस। रिसर्च अॼु कनि था, पर छा ते? ऑल एक्सटर्नल ज़मीन जे अंदरि कहिड़ो मेटल थो मिले असांखे उहो ॻोल्हनि था, हीरा था मिलनि, सोन थो मिले, दैट दे कैन डू। लिथियम मिलियो, हाणे लिथियम जी असां बैटरी ठाहींदासीं, ही मिलियो हू मिलियो हू मिलियो, दे आर डूइंग रिसर्च आउटसाइड। हिननि असांजे ऋषियुनि जेको रिसर्च कयो इनसाइड, असांजे अंदर में छा आहे, ऐं जीअं अंदरि 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 वेंदा विया तीअं ख़बर पवनि, बाप रे ही त वास्ट आहे। ऐं केतिरा लॉज़ इन्हनि ठाहिया आहिनि। तव्हां ॾिसो जीअं इलेक्ट्रॉन घुमंदो आहे न प्रोटॉन न्यूट्रॉन जे हिकु इलिप्टिकल हिन में इलिप्स में घुमंदो आहे, तीअं चंड धरतीअ जा चक्कर काटींदो आहे, तीअं धरती सूरज जा चक्कर काटींदी आहे। सो वॉट इज़ देयर इन दैट माइक्रो पार्टिकल इज़ देयर इन द मैक्रो पार्टिकल। ही रिसर्च हुननि कयो आहे, पर असां हुनखे चऊं था ही पुराणो ज्ञान आहे, ही पुरातन ज्ञान आहे, पुराणो ज्ञान न आहे। इट हैज़ अ स्टैम्प ऑफ अथॉरिटी, इट हैज़ सर्वाइव्ड thousands of years। ॿियो कोई ज्ञान आहे? हिकु पीढ़ी, ॿी पीढ़ी, 100 पीढ़ियूं थी वियूं, 1000 पीढ़ियूं थी वियूं, पर ज्ञान जीअं जो तीअं शाबुत आहे। हर पीढ़ीअ में कोई न कोई अहिड़ो इंसान हुयो सोचींदो न हिन ज्ञान खे बचाइणो, भले मुंहिंजो कुझु बि थी वञे। पोइ हीअं असांजे हिते हिकु शिष्य गुरु शिष्य परंपरा जंहिंखे चवंदा आहिनि, हिकु गुरूअ खे हिकु शिष्य ठाहिणो आहे घटि में घटि। पोइ इहो ज्ञान बाय हार्ट कराईंदा हुया सॼो, नॉट दैट तव्हांखे किताब लिखी ॾींदा, बाय हार्ट यू हैव टू ग्रामर इंक्लूडिंग एवरीथिंग। ऐं ईअं ई ज्ञान हलंदो हुयो। त ही सत्व रजस तमस जेको एनालिसिस आहे, हिन सत्व रजस तमस जे करे देयर इज़ अ वैरायटी। सभिनी में सेम सत्व आहे, सेम रजस आहे, सेम तमस आहे, त सभई सेम तव्हांखे नज़र ईंदा, सभिनी जो व्यवहार सेम हूंदो, सभिनी जो बिहेवियर सेम हूंदो, पर थोरो थोरो सभिनी में फ़र्क़ु आहे। देयर आर न्यूमरस परमिटेशन एंड कॉम्बिनेशन्स हिन टिनिनि जा। सो ही 3 गुण असांखे ध्यान में रखणा आहिनि। असांजे व्यवहार में तमस किथे आहे असांखे ख़्यालु हुजे, बाबा मां वधीक तामसिक थो थींदो वञा, हाणे ख़्यालु हुजे मां वधीक राजसिक थो थींदो वञा।
ख़्यालु हुजे त मूंखे सात्विक गुण वधाइणो आहे ऐं सात्विक बि प्रकृति जो गुण अथव, आख़िरीअ में इन खे बि छॾे ॾियणो आहे। सो जाते इनएक्टिविटी आहे उते एक्शन, जिते एक्शन आहे उते ऑब्जेक्टिविटी, छाकाणि एक्शन हूंदी त तव्हांजी इन्वॉल्वमेंट वधंदी। ॾिसो, तव्हां हिकु घोड़ो वठी आयो बाज़ार मां, ऊंची नस्ल जो घोड़ो, तव्हां हुनखे ॿधी करे नक में खणी था वञो, सभिनी खे चओ था हीउ मुंहिंजो ग़ुलाम आहे, हाणे मां नओं वठी आयो आहियां, हीउ मुंहिंजो ग़ुलाम आहे। पर तव्हां सोचियो, हू तव्हांजो ग़ुलाम आहे, इहा सही आहे ॻाल्हि, पर जॾहिं तव्हां हुनखे ग़ुलाम ठाहियो, उन ई वक़्तु तव्हां उन जा ग़ुलाम थी वियो। Horse cannot leave you, but you cannot leave horse. So you get involved into action. पहिरियों एक्शन ना आहे, आलस आहे, उते एक्शन खपे। एक्सरसाइज ना आहे, वेठे वेठे एक्सरसाइज कयो, सिंपल एक्सरसाइज कयो, सम एक्शन हैज़ टू बी इंट्रोड्यूस्ड। पर जॾहिं तव्हां एक्सरसाइज करण लॻंदो, तव्हां दुनिया खे लेक्चर ॾींदो, अरे योगा कर, मां कंदो आहियां हीअं, नो नो नो, दैट इज़ नॉट योर बिज़नेस। डोंट गेट इन्वॉल्व, नाउ डेवलप ऑब्जेक्टिविटी। सो इन एक्शन में एक्शन ऐं एक्शन में ऑब्जेक्टिविटी, देन यू हैव रीच सत्व। तव्हां एसि ताईं अचो, पोइ मां ॿुधाईंदुसि अॻिते छा आहे करणो। अॼु एतिरो ई।